हैदराबाद में ज़हनी सेहत के आलमी ॾींहं के मौके ते शऊर उजागर करण लाइ जागरता रैली कढी तकरीब मुनक़िद कई वई। उन हवाले से ॾिसूं था सलीम मला जी हीअ रिपोर्ट। समूरी दुनिया में मल्हाइजंदड़ आलमी ज़हनी सेहत जे ॾींहं जे मुनासिबत सां हैदराबाद में रैली कढी तकरीब मुनक़िद कई वई। सर कावास जी जहांगीर इंस्टीट्यूट ऑफ साइकाट्री एंड बिहेवियरल साइंसिस गिद्दू हैदराबाद में शऊर उजागर करण लाइ अहिड़ी तकरीब ऐं रैली मुनक़िद थी। रैली में ज़हनी सेहत बाबति शऊर वधाइण ऐं हंगामी हालतुनि में ख़िदमत जी रसाई जे मौज़ू ते ॻाल्हि ॿोल थी। मरण पियो मारियो त काबू आहिनि कोट हो अच बेटाई घोट तुंहिंजी ओट त ॾाढनि खे धारे विझूं हो पुछाऊं मुआ जो करे छो पियो मुंहिंजे लाइ हाणे मरिया वियो मुझे लाए हाणे मरिया भयो जॾहिं बेवफा के पंहिंजी दिलि ॾिनम अखियुनि सां भरी पोइ ख़ुशियूं न ॾिठम जॾहिं बेवफा के पंहिंजी दिलि ॾिनम अखियुनि सां भरी पोइ ख़ुशियूं न ॾिठम रुआरे मुंहिंजी दिलि रुआरे मुंहिंजी दिलि ॿियनि जो थियो मुंहिंजे लाइ हाणे मरिया वियो नादान ना समझ पागल दीवाना सबको अपना माना तूने मगर ये न जाना ओ जी के यहाँ जी भर गया दिल अब मरने का ढूंढे बहाना। तकरीब जी सदारत इंस्टीट्यूट जे मेडिकल सुप्रिटेंडेंट डॉक्टर निसार अहमद सोहू जॾहिं त चीफ गेस्ट जी हैसियत सां अॻूणे जज सुप्रीम कोर्ट जस्टिस गुलाम रब्बानी शिरकत कई। गेस्ट ऑफ ऑनर तौर सिंध हाई कोर्ट जे अॻूणे जज अब्दुल रसूल मेमन शिरकत कई। मेहमाननि खिताब कंदे चयो त ज़हनी सेहत ते ध्यानु ॾियण वक़्त जी अहम ज़रूरत आहे। ही जेको प्रोग्राम आहे इहो मेंटल वर्ल्ड हेल्थ डे आहे। इहो WH जे जेको आहे त सहकार सां मल्हायो वञे थो पूरी दुनिया में। ऐं ही जेका हॉस्पिटल आहे सर कावास जी जहांगीर हिन खे 150 साल गुज़री चुका आहिनि। ही 1865 जी पुराणी हॉस्पिटल आहे। ही हर साल इन ॾियारे खे मल्हाए थी ऐं हिन जो मल्हाइण जो असांजो मक़सदु इहो आहे कि जेका आवाम आहे जेके माण्हू आहिनि जेके हू तावीज़नि ऐं धागनि ऐं हुननि जे पोयां लॻा पिया आहिनि ऐं पंहिंजे मरीज़नि खे इलाज जी तरफ़ नथा वठी अचनि त उन जे हवाले सां असां आगाही ॾियणु चाहियूं था त बाबा हिन जो इलाजु आहे हिकिड़ी बीमारी आहे ऐं उन बीमारी लाइ जेको आहे तव्हां अची हुन डॉक्टरनि सां जेको आहे त मिलो ऐं हुननि वटि जेको आहे पंहिंजे मरीज़नि जो इलाजु करायो त इनशाला हू रिकवर थी ऐं पंहिंजी जेको आहे त कारोबार में ऐं पंहिंजी दुनिया में वापसि वञी सघनि था। टंडे जाम खां आयो आहियां ऐं स्पोर्ट्स गेम जो शौक़ीन आहियां, कलाम ॻाइण जो बि शौक़ीन आहियां ऐं मां नफ़्सियाती थी वियुसि, मेंटल थी वियुसि, पागल थी वियुसि ऐं नशनि जे करे ऐं घर वारनि सां विढ़ंदो हुउसि, फैमिली सां विढ़ंदो हुउसि, माण्हुनि सां विढ़ंदो हुउसि, सफ़ा चरियो थी वियुसि, हाल बुरा थी विया, सफ़ा मोलाइनि जहिड़ा। पोइ हिते आयुसि, पंहिंजो इलाजु करायो। हिते मुंहिंजो डॉक्टरनि ऐं मुंहिंजे स्टाफ मुंहिंजो बहितरीनु ख़्यालु रखियो आहे जंहिंजे करे आउं हिन बीमारी मां मुब्तला थियण खां बची वियुसि ऐं दवाऊं इस्तेमालु कंदो आहियां। पंहिंजी दवाउनि जे ज़रिए पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदो। कितना प्यारा है ये चेहरा जिस पे हम मरते हैं कौन जाने के इसे कितना प्यार करते हैं कितना प्यारा है। शदापुर जो आहियां, ज़ात हजाणो आहियां, ज़ात हजाणो आहियां, शदापुर खां आयो आहियां। मां तव्हांखे ॿुधाईंदुसि छा लती जा बैत ॿुधायां। वॾा वण वणकार जाला वॾा वण वणकार जा जिथे नाग सुजन नीला तिथे अब्दुल लतीफ़ चवे खिलन कया हीला जिथे कुण बना है कबीला तू रबर रस जे राह में होला। 3 महीना थिया आहिनि।
नशो कोन कंदो, दिमाग़ी मरीज़ आहियां। मिलण कोन आया, फ़ोन ते ॻाल्हायो, चवनि था ईंदासीं जी। घर वञणु चाहियूं था। सही सही जो इलाज सही थो थिए, सही थी वियो आहे। दादा असां 3 महीने खां दाख़िल आहियूं हिते। सिगरेट विगरेट पींदा आहियूं, चर्च वर्च जो सिगरेट पींदा आहियूं, कॾहिं कॾहिं आइस बि पी वठंदा आहियूं। त हिते आहियूं, हिते इलाज थी वियो आहे असांजो, भलो हाणे सही थी विया आहियूं, सुठा थी विया आहियूं। बसि इहो आहे। माइट आया 2 चकर मिलण, नंढो भाउ आहे, घर जी थोरी परेशानी वधीक आहिनि, त उहो पंजाब में कमु पियो करे, उहो तव्हां वांदो थींदो त ईंदो। मैसेज इहो ई आहे त भाउ अचे मूंखे खणी वञे, मैसेज हुन लाइ इहो गानो बानो आहे यादि हिकिड़ो ॿुधाए छॾियां। नशो वशो कोन आहे ऐं शरारत शहर जो आहियां ऐं थोरा दिमाग़ी झटको लॻियो आहे, इन करे हिते आया आहियूं। हा, गानो यादि आहे। वारे ॾींहुं असां ज़हनी सिहत जो ॾींहुं मल्हाईंदा आहियूं। हिन दफ़े जेकी थीम हुई ज़हनी सिहत जी वजह जेको कुदरती आफ़त अचे थी, का तबाही अचे थी, हुनमें ज़हनी सिहत जे मराकज़ ताईं रसाई। त ॾिसो पाण जेकी दुनिया में रहूं पिया, उनमें जेके वॾा ममालिक आहिनि, हुनमें बि 70% माण्हू अहिड़ा आहिनि जेके ज़हनी सिहत जे मराकज़ ताईं कोन था पुॼी सघनि। ऐं जीअं पाण पाकिस्तान आहियूं, ॿिया बरे सग़ीर जा ममालिक आहिनि, इनमें त 90% माण्हू अहिड़ा आहिनि जेके ज़हनी सिहत जे मराकज़ ताईं नथा पुॼी सघनि। उन मौके ते दाख़िल मुख़्तलिफ़ मरीज़नि पारां गाना ॻाए ख़ूब दाद हासिल कियो वियो। ज़हनी सिहत ते ध्यानु ॾियण वक़्त जी अहम ज़रूरत आहे। ख़ासि करे हंगामी हालतुनि ऐं आफ़तुनि दौरान माण्हुनि खे ज़हनी ऐं नफ़्सियाती मदद ॾियणु अहम आहे। तक़रीब में माहिरनि, शागिर्दनि ऐं शहरी समाजी अॻवाननि वॾी तादाद में शिरकत कई। कैमरामैन एजाज़ कुज़ो सां गॾु सलीम मल्हा, मेहरान टीवी न्यूज़, हैदराबाद।